जेकॾहिं हैदराबाद कटंदी त हिकिड़े तरीक़े सां सिंध जी नुमाइंदगी थींदी ऐं यकीनन उहे करे बि रहिया आहिनि, खोड़ सारा प्लेयर खेॾी रहिया आहिनि। इन तरीक़े सां खोड़ सारा अहिड़ा प्लेयर आहिनि जिन खे बाक़ाइदा महांगो ख़रीद कयो वियो, लेकिन उनजी परफॉर्मेंस अञा ताईं असांखे नज़र में न आई आहे। असां हैदराबाद जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त हैदराबाद किंग्समैन जी ॻाल्हि कंदासीं। साइम अयूब जेको इलाही ज़्यादा फेमस थियो नो लुक शॉट खां, उनखे हैदराबाद जी जेका फ्रेंचाइज़ आहे 12 करोड़ 60 लख में ख़रीद कयो उन प्लेयर खे, ऐं इहो सभिनी खां वॾी रक़म आहे कंहिं बि प्लेयर जी मुनासिबत सां। 12 करोड़ 60 लख। ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो हुन 10 मैच खेॾिया आहिनि, सवा उन 10 मैचनि में केतिरो स्कोर ठाहियो हूंदो तक़रीबन एक्सपेक्टेड? मैक्सिमम 100 खां मथे त वियो ई वियो हूंदो। 100 खां मथे, लेकिन 100 खां मथे कुझु बि रेट न आहे। इन हाणे हुन टोटल स्कोर ठाहियो आहे 151, 10 मैचनि जे अंदरि 151। ऐं जेकॾहिं असां हिनखे पैसनि में तब्दील कयूं त असांखे जेको आहे तक़रीबन इहे कुझु फिगर्स असां वटि अचनि पिया त करोड़नि रुपयनि में असांखे हिकु स्कोर हुनजो मिले थो पियो। त इहो जेको आहे इलाही खिलाड़ी यानी कि महांगो पइजी वियो, इलाही हैदराबाद खे इलाही महांगो पइजी वियो। इहो सम्झो ईअं खणी चई सघूं था त ग़लति सिलेक्शन बि थी वई। इहो बि थी थो सघे, लेकिन क्रिकेट में छो जो परफॉर्मेंस हूंदी आहे, फॉर्म हूंदी आहे, उनजी फॉर्म अञा ताईं वापसि न अची सघी आहे। इन खां पहिरियां जॾहिं उहो पाकिस्तान क्रिकेट टीम में खेॾी रहिया हुया त बि उन्हनि जी एतिरी ख़ासि परफॉर्मेंस न हुई। उन्हनि खे यकीनन कमु करण जी ज़रूरत आहे पंहिंजी परफॉर्मेंस जे मथां। ऐं उन सां गॾु सलमान आगा खे 5 करोड़ में ख़रीद कयो वियो ऐं हुन 9 मैचनि में 112 स्कोर ठाहियो, जेको पाकिस्तान क्रिकेट टीम जो कप्तान आहे। ऐं उहो कप्तान जी परफॉर्मेंस असांखे पाकिस्तान सुपर लीग में इहा नज़र आई, ख़सूसी तौर ते जेका परफॉर्मेंस सुठी नज़र आई। पाकिस्तान जी टीम जे अंदरि बि उहो तमामु सॼी क़ौम जो महवरो मर्कज़ रहियो ऐं पाकिस्तान सुपर लीग में बि उहो महवरो मर्कज़ रहियो। उहो आहे साहिबज़ादा फरहान, जंहिं 365 रन्स ठाहे करे हाई स्कोर हींअर पाकिस्तान सुपर लीग में उन कयो आहे। ऐं नाज़रीन यकीनन तव्हां पंहिंजी स्क्रीन ते इहे शयूं जेको आहे ॾिसी रहिया हूंदो पंहिंजी स्क्रीन ते। ग्रुप बंदी जी ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। जीअं पाकिस्तान लेवल ते असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं, जीअं असां पंहिंजी टीम जी इंटरनेशनल टीम जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त मुंहिंजी सूरत सां डिबेट थींदी रहंदी हुई। हिन वक़्तु बि असां लाइन ते वठण जी कोशिशि त करे रहिया आहियूं। होप के सूरज जागी वियो हुजे ऐं सूरज निकिरी आयो हुजे त असांखे जॉइन करे वठे असांजे प्रोग्राम में। ख़ैर ग्रुप बंदी जेकी आहे उहा असांजे इंटरनेशनली लेवल ते थी वई आहे, तंहिं करे शायदि असांजी टीम सफ़ा कमज़ोर थी वई आहे, जेका ॿियनि मुल्कनि जी टीम्स में नज़र नथी अचे। उते एको आहे, ॿधी आहे, हिक ॿिए खे सेखारिणो आहे। ऐं अगरि नवां कुझु खिलाड़ी अचनि था उन्हनि खे प्लेटफॉर्म ॾिनो वञे थो। असां वटि बि कुझु अहिड़ा खिलाड़ी आया, 2 सिंधी खिलाड़ी शाहनवाज़ दाहाणी ऐं हिकिड़ो ॿियो छोकिरो जेको सुठो खेॾंदो हुयो, दादू सां हुननि जो बि तालुक आहे, पर ॿिन्ही खे मौक़ो हिन वक़्त ताईं अहिड़ो न आहे ॾिनो वियो जेतिरो सुठो खेॾनि था। बिल्कुलु ईअं ई आहे, इहो इलाही इम्पोर्टेंट पॉइंट आहे। पेशावर ज़ल्मी जी टीम में शाहनवाज़ दाहाणीअ खे सिलेक्ट कयो वियो ऐं असां ॾिठोसीं तक़रीबन अञा ताईं कंहिं बि मैच में उन्हनि खे मौक़ो न आहे ॾिनो वियो। इन जे मथां असांजे सूरज कुमार जेको आहे उहो पेशावर ज़ल्मी जे हेड कोच जो इंटरव्यू कंदे सवाल बि पुछियो हुयो त आख़िर शाहनवाज़ दाहाणी जेको आहे छो तव्हांजे कॉम्बिनेशन में सिलेक्ट नथो थिए, त उन्हनि बि इहो ई जवाबु ॾिनो त असांजे कॉम्बिनेशन में फ़िलहालु हुनजी ज़रूरत महसूसु नथी थिए। इन जे करे हुननि खे अञा ताईं को मैच न आहे खिलारियो वियो, लेकिन होप्स हो प्ले ऑफ मरहलो शुरू थी वियो आहे। पेशावर ज़ल्मी खेॾी रही आहे। उमेद आहे त असां शाहनवाज़ दाहाणी खे पंहिंजी स्क्रीन ते ॾिसंदासीं। बिल्कुलु ज़रूरु ॾिसंदासीं।